सेनेट जे चूंडनि लाइ जेके नाला साम्हूं आया आहिनि, तव्हां कीअं था थोरा नाला बि असांजे पंहिंजो ख़बरूं त हलनि थियूं, पर थोरो इनजो सरफराज राजड़ साहिबु नालो आहे। हा, सरफराज राजड़ साहिबु हूं जेको मथे जेका इक्वेशन लॉबिंग या ग्रुपिंग चइजे, उन हिसाब सां मखदूम साहिबनि सां हिननि जी रही आहे, न्याज़मंदी रही आहे पुराणी हाला वारे मखदूम सां। काज़िम शाह आहे, काज़िम शाह साहिबु ख़ैरपुर जा आहिनि, अॻे MPA मुंहिंजे ख़्याल में रहिया आहिनि। काज़िम शाह GDA जा उम्मीदवार हुया, पंहिंजो 18 में GDA जे पारां बीठा हुया, हिन भेरे उहे पीपुल्स पार्टी में आया हुया ऐं तंहिंजे करे पीपुल्स पार्टी खे फ़ाइदो पियो हुयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त काज़िम शाह साहिबु जेको आहे उहो ज़ाहिर न्यू आहे पीपुल्स पार्टी जे अंदरि। ऐं न्यू में त अशरफ जतोई बि आहे। हा, मुंहिंजे ख़्याल में हीउ जेको आहे सो बिल्कुलु फ्रेश पॉलिटिक्स, सियासत में नओं नालो, पॉलिटिक्स में नओं आहे। अच्छा, मसरूर हसन त कराची जे जेके बि स्टूडेंट पॉलिटिक्स में रहिया आहिनि उन्हनि जो त गुरू सम्झो वेंदो आहे, पुराणो आहे। ऐं इन जो कराची मां आहे। नदीम भुट्टो बि अॻे MPA बि रहियो आहिनि। वालिद साहिबु कियामाड़ी वारी सीट तां असेंबली मेंबर रहियो। दोस्त अली जैसर दादू जा आहिनि, पीपुल्स पार्टी जा पुराणा आहिनि। ज़मीर घुमरो साहिबु, ज़मीर घुमरो बैरिस्टर आहे ऐं पाण सिंध में एडवोकेट जनरल बि रहियो वॾे अरसे ताईं। सिंध जे इलाही हल्कनि सां मुंहिंजी आहे सुठी ॼाण सुञाण। इहो सेनेट में रेडे जे तौर ते हिनजी पहिरीं इहा दाख़िला हूंदी। ऐं ज़मीर साहिब जी इहो इलाही छा चइजे त ख़्वाहिश रही त सेनेट में वञनि। सरमद अली, इहो सरमद अली जंग ग्रुप जो जेको आहे उहो आहे एग्ज़ीक्यूटिव, चीफ एग्ज़ीक्यूटिव जेको उन तौर ते। त हाणे इन में इहो आहे त हीउ अॻे पाण वटि मोहसिन नक़वी साहिबु पंजाब जो गवर्नर रहियो, हाणे सेनेट लाइ अप्लाई कयो। त हीउ ॿ माण्हू मीडिया सां तालुक़ु रखनि था। ज़मीर घुमरो साहिबु वकालत सां तालुक़ु रखे थो। अच्छा, हेठि पोइ जेके ॿिया नाला अचनि था उन में मिस कुरतुलैन मरी आहे, इहो रुबीना काइम खानी या पीपुल्स पार्टी, सेकंड जनरेशन पीपुल्स पार्टी। बिल्कुलु। ऐं पूंजो भील, इहो अक़लियती आहे, उमरकोट मां आहे, वकील रहियो आहे ऐं कंहिं दौर में MQM में MPA थियो हो। ऐं उनखां पोइ लास्ट टर्म बि पीपुल्स पार्टी सां ई रहियो ऐं पीपुल्स पार्टी जो एडवाइज़र रहियो। त हीअ भील कम्यूनिटी सां आहे। अच्छा, गुज़िरियल भेरे सेनेट में मतिलबु कृष्णा कोहली, पर उहा अञा आहे मुंहिंजे ख़्याल में, न रिटायर थी वियो। अच्छा, रिटायर थी वियो। त हीअ मुंहिंजे ख़्याल में इहो पीपुल्स पार्टी कुझु इन टाइप जो रखियो आहे त हिकिड़ो वारो इन भील कम्यूनिटी खे, हिकिड़ो वारो इन कोहली कम्यूनिटी खे ॾिजे, जेके अदरवाइज़ ॾाढो पुठिते पियल ऐं मार्जिनलाइज़्ड उहे सोसाइटी जा सेगमेंट्स आहिनि। त उन तौर ते रहियो। पूंजो त अॻे बि रहियो आहे पंहिंजे। मुंहिंजे ख़्याल में सरमद साहिब जो नालो जेको आहे उहो थोरो इन में सॼे हुन में सम्झ में मूंखे नथो अचे कम अज़ कम। बाक़ी ॿिया नाला जेके आहिनि उहे एक्टिविस्ट आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे जीअं मसरूर हसन जी तव्हां ॻाल्हि कई, या सरफराज राजड़ साहिबु आहे, या जेको आहे पंहिंजो नदीम भुट्टो साहिबु आहे, ठीकु आहे न। ऐं बैरिस्टर ज़मीर घुमरो बि जेको आहे हिकिड़ो सुञाण नालो आहे सिंध जे अंदरि, ऐं पीपुल्स पार्टी सां हुनजी जेको आहे तमामु वेझी पंहिंजो इक्वेशन रही आहे। ऐं उनखां पोइ उनखां अलावा जेको आहे उहो सिंध जे इशूज़ ते ख़ासि तरह वफ़ाक़ सां रिलेटेड जेके NFC खां वठी जेको आहे पाणी जा मामला हुजनि या पंहिंजो अरड़हीं तरमीम वारा मामला हुजनि, उन ते जेको आहे काफ़ी लिखंदा रहिया आहिनि। त उहो जेको आहे मतिलबु नाला उहो वेसर साहिबु जीअं तव्हांजो, उहो बि पुराणा जेसर साहिबु पंहिंजो। त पार्टी लॉयलिस्ट खे ऐं पार्टी जे पुराणनि कारकुननि खे काज़िम शाह साहिबु जेको आहे उहो नओं आहे पार्टी में, पर ज़ाहिर आहे उहा इलाइक़े जी हिकिड़ी ख़ैरपुर जी हिकिड़ी सुञाण शख़्सियत आहे। त सवाइ सरमद साहिब जे मूंखे त बाक़ी ॿिया नाला मतिलबु आहे सम्झ में अचनि था पिया। सरमद साहिब वारी नॉमिनेशन मूंखे सम्झ नथी अचे। अभी जो असल चीज़ इसमें ये है कि जो ख़ास डेवलपमेंट है वो ये है कि असल में नवाज़ शरीफ साहब जो हैं वो उन्होंने कहा था कि भाई हम पंजाब बलूचिस्तान में जो है वो डॉक्टर मालिक को चीफ मिनिस्टर बनाएंगे। अच्छा, जैसे ये बात चल रही थी तो फिर जो है वो सरफराज भुट्टी साहब पीपल्स पार्टी में चले गए, तो ये बात अधूरी रह गई। अब जो दिलचस्प सूरत हाल आई है वो ये आई है कि ये प्रोपोज़ल
پیپلز پارٹی کی طرف سے گیا ہے اور پیپلز پارٹی نے ان کو جو ہے وہ اپنے اس فولڈ میں لیا ہے. تو یہ ایک بالکل ہی ایک دلچسپ اور نئی صورتحال ہے. جان بلیدی صاحب کو جو وہ ڈاکٹر مالک صاحب کی، لیکن ڈاکٹر مالک میرے خیال میں صوبائی اسمبلی کے ممبر ہیں، وہ چانس ابھی تک بھی ہے کہ کسی وقت بھی اگر وہ چاہیں تو ڈاکٹر مالک سی ایم بن سکتے ہیں. لیکن میں کہہ رہا ہوں کہ اوریجنلی وہ پروپوزل جو تھا پی ایم ایل این یا ویسے بھی عام طور پر سانگھی صاحب جو ہے وہ مینگل صاحب جو تھے وہ پیپلز پارٹی کے قریب تھے اور نیشنل پارٹی جو تھی وہ اپنا نون لیگ کے قریب تھی. لیکن پھر اب جو اس مرتبہ جو ہوا ہے، جو اپنا پیپلز پارٹی نے وہاں پہ جو نئی اپنا الائنمنٹ کی ہے، تو اس کی وجہ سے مینگل صاحب تھوڑا، کیونکہ ثناء اللہ زہری صاحب آئے ہیں تو وہ بھی اس خضدار سے تعلق رکھتے ہیں، تو پیپلز پارٹی کے وہاں پہ فٹ پرنٹس جو ہیں وہ خضدار کے اندر اسٹرانگ ہوئے ہیں، تو اس کی وجہ سے اور بھی کچھ وجوہات تھی جس کی وجہ سے یہ تو مطلب جو سچویشن بن رہی ہے ادھر بھی اور پھر کے پی کے بھی وہاں سے بھی جو اطلاعات ہیں اس کے مطابق ایک سینیٹ کے انتخابات میں ہمیں پھر ایک جو پوسٹ الیکشن پیریڈ میں صف بندی ہونے جا رہی تھی، تو اس کا ایک اور ڈائریکشن نکلی ہے جس میں یہ نیشنلسٹک فورسز جو کے پی اور بلوچستان کی تھی، جو بظاہر جو یہ تھا کہ پورے سسٹم سے آؤٹ ہیں، تو ان کو کسی طرح سے واپس جو اس کے فولڈ میں لینے کی ایک صورتحال بن رہی ہے. نہیں، وہ تو دیکھیں نا، جو مالک صاحب کی پارٹی نے صوبائی اسمبلی میں جو ووٹ کیا، اس دن آپ نے ذکر بھی کیا کہ ان لوگوں نے ووٹ کیا جناب آصف علی زرداری صاحب کو، حالانکہ اس کی پارٹی جو سینیٹ کے اندر تھی ان لوگوں نے ووٹ کیا اپنا اچکزئی صاحب کو. تو مالک صاحب تو بہرحال چاہتے ہیں کہ وہ اس طرف آئیں، حکومت اور نون لیگ اور پیپلز پارٹی کی طرف آئیں، اور یہ میرے خیال میں ایک اچھا جیسچر پیپلز پارٹی نے دیا ہے کہ اس کو ایک طرح سے اس فولڈ میں مضبوط کر لیا ہے. لیکن ابھی تک جو ہے وہ اچکزئی صاحب تو بالکل اس طرف کھڑے ہوئے ہیں اور اپنا سائملٹینسلی مولانا صاحب بھی اس طرف کھڑے ہوئے ہیں. مولانا صاحب کی کانٹیکٹ ہوا ہے، یہ جو مطلب میڈیا میں خبریں چل رہی ہیں اس میں ہے کہ انہوں نے اس کا پیپلز پارٹی پریزیڈنٹ زرداری صاحب سے یا پرائم منسٹر سے کسی سے رابطہ ہوا ہے. ہی جکا دہشت گردی کے حوالے سے اصل میں یہ سجو معاملو ہے تو جو نیشنل ایکشن پلان ٹھیو ان تے تو پورے طرح سے عمل تھو ہی کون. ہی تو ایکڑو پارٹ ہے جو تاں بھی چیو پے، کاشف صاحب بھی چیو پے، تو بھئی ان جو ایکڑو جو نیریٹو ہے، خود نیریٹو تے اسان جے پولیٹیکل پارٹیز ہوئیں خاص طرح سے اوے جے جو مذہبی قسم جو پنجو نقطۂ نظر رکھن تھیوں انہن جے لا اوے ان تے نہ اچی سگھیوں. ان بیا الہی سارا جے یہ ٹی پوائنٹ ہیں جے انہن جا جے میجر طور تے جے اوے نہ اچی سگھیوں. نتیجے میں مدرسہ ریفارم جی ॻाल्हि हुई، ان खां पोइ जेको दहशतगर्दनि जे ॿाहिरि ग्लोरीफाई न करिणो हुयो, टेक्स्ट जे अंदरि जेको आहे पंहिंजो बुक बोर्ड जे अंदरि जेके किताबी निसाबी किताब आहिनि उन्हनि जे अंदरि जेको आहे तब्दीलियूं आणियूं हुयूं, काफ़ी शयूं हुयूं. बहरहाल आसफा भुट्टो ज़रदारी साहिबा पंहिंजो जेका सियासी मरकज़ ते असांखे नज़र ईंदी रहे थी, इन इलेक्शन में भी उन कैंपेनिंग में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां काफ़ी साथ ॾिनो. पर उनखां पहिरें मूंखे यादि आहे त जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहब लॉन्ग मार्च कयो हुयो PTI जी हुकूमत जे दौरान कराची खां इस्लामाबाद ताईं, उनमें बि आसफा भुट्टो ज़रदारी साहिबा काफ़ी जॻह ते उन सां गॾु हुई ऐं उन्हनि कई कैंपेनिंग कई ऐं उन में बि उन सां गॾु हुई. हाणे उहा पंहिंजो बिल्कुलु जॾहिं खां सदर आसिफ अली ज़रदारी साहब हिकु दफ़ो ॿीहर सदर थिया आहिनि त उहा जेका आहे उनजो स्टेटस जेको आहे ख़ातून अवल जो स्टेटस उनखे मिलियो आहे. पोइ उहा जेका पार्टी जी पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जी जेका सदारत आहे उन जे बारे में उनजो नालो अचे पियो. हाणे जेका ज़रदारी साहब जी सीट ख़ाली थी आहे उन ते जेको आहे पार्टी जे तरफ़ां उन्हनि खे जेका आहे उनजो नालो साम्हूं आयो आहे. हीअ जेका डेवलपमेंट आहे तव्हां इनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, हिन खां अॻु में त आसफा भुट्टो ज़रदारी जेको बि कयो पिए उहो इलेक्शन कैंपेन त कई पई, पर हुनजी पंहिंजी जेका सियासी तौर ते जेको सियासी मैदान में लहणु जंहिंखे पाण चऊं पॉलिटिकल लॉन्चिंग, उहा न हुई. ही हाणे हिन पंहिंजी जेका सीट आहे पाण पॉलिटिक्स में डायरेक्टली आई आहे, जंहिंमें मतिलबु त असेंबली जी मेंबर थी, क़ौमी असेंबली मेंबर थींदी, हुते पार्लियामेंट जा जेके मामला आहिनि उहे थींदा. हुन खां अॻु में हुन या त सॼो मदद पे कई बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी या पोइ पंहिंजे वालिद साहब जी
उन जी मदद पे कई, उहो हिकिड़ो बिल्कुलु अलॻि हुयो। ऐं ॿियो इहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे त हाणे हिन वक़्तु मतिलबु पीपुल्स पार्टी पार्लियामेंट जंहिंजे नाले सां मतिलबु त इहे सभु पीपुल्स पार्टी जूं सीटूं आहिनि। ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी तीर जे निशान ते इलेक्शन विढ़ंदी आहे ऐं तीर जेको आहे पीपुल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जो निशान आहे। बिलावल साहब चेयरमैन जेका आहिनि उहो 3P वारी पीपुल्स पार्टी जा आहिनि जंहिंजो निशान वरी पंहिंजो तलवार आहे। त हाणे हीउ जेको थियो आहे, जेको अॻे भेरे ज़रदारी साहिबु बि हुयो ऐं इन मामले ते कुझु ज़रदारी साहिब जे बिलावल साहिब जे विच में